नाज़रीन, SSP بدين शबीर अहमद सेठार जी सख्त हिदायतुनि ते पुलिस ॾोहनि जी रोकथाम लाइ फुर्तेलियूं कारवायूं शुरू करे छॾियूं आहिनि। शहर में चोरियूं कंदड़ 3 जवाबदार गिरफ़्तार करे केस दाख़िल कया विया। वधीक तफ़सील ॾिसूं था दीदार हुसैन मल्हा जी हिन रिपोर्ट में। SSP بدين शबीर अहमद सेठार जी सख्त हिदायतुनि ते بدين पुलिस जी कारवाई। शहर में चोरियूं कंदड़ 3 जवाबदार गिरफ़्तार, रोक रक़म ॿियो सामान हथ, जवाबदारनि ते केस दाख़िल कयो वियो। DSP بدين जी मॉडल थाणे ते प्रेस कॉन्फ्रेंस। DSP بدين अब्दुल खालक जताल मैरान TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु त शहर मां कुझु चोरियूं हल्कियूं सलूक हलनि पियो ऐं स्ट्रीट क्राइम जे हवाले सां या ॿिए शहर जे करे, जंहिंमें इंचार्ज CIA SHO بدين टाउन इंचार्ज सालिम कोसो साहब असां गॾिजी सॼी हिकु कुझु माण्हू गिरफ़्तार कया आहिनि, कुझु रिकवरियूं कयूं आहिनि, जंहिंमें असांजो ख्वाजा साहब जो ₹1,00,000 आहे उहो कैश उहो मिलियो आहे कि LCD आहे होटल तां, को बैटरियूं आहिनि, को ॿियो सामान आहे उहे हथु कया आहिनि, माण्हू बि गिरफ़्तार कयो आहे। जेके ऐं बाक़ी 2 छोकिरा आहिनि जेके मोबाइलूं चोरी कंदा हुआ, माइनर आहिनि, उनखे फ़िलहाल असां बाउंड ते छॾियो आहे ऐं फ़रियादी आहे त उनजी FIR दाख़िल करे वठंदासीं। بدين शहर में कुछ अरसे खां शहरियुनि जे घरनि मां चोरी थियण जो सिलसिलो तेज़ी सां हलंदड़ हो, जिते SSP بدين शबीर अहमद सेठार जी हिदायतुनि ते शहर मां चोरी कंदड़ चोरनि जी गिरफ़्तारी लाइ हिकु टीम मुक़ररु कई, जंहिंमें DSP अब्दुल खालक जताल, SHO بدين मोहम्मद अनवर लिगारी, CI इंचार्ज रहीम खोसो, सिटी इंचार्ज सालम खोसो शामिल आहिनि। उन सिलसिले में पुलिस फौरी कार्रवाई कंदे 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो, जिन में जवाबदार गुलाम हुसैन मल्हा, आफ्ताब मेमन ऐं जानगीर मेमन शामिल आहिनि, जिन खे بدين शहरी अली रज़ा ख्वाजा जे घर मां ₹1,00,000 रोक रक़म ऐं अला बचाए मल्हा जी होटल मां बैटरी LCD समेत ₹50,000 जी मालियत जो सामान ऐं हिकु शहरी डॉक्टर ज़ाहिद ज़ौर जो मोबाइल तोड़े शहर में गैस जा मीटर ऐं कुछ मोबाइल फोनूं हथ कयूं वयूं आहिनि, जॾहिं त गुलाम हुसैन मल्हा खां 1 किलो 10 ग्राम चरस पिण मिलियो आहे। कैमरामैन ज़ुबैर पुसो साण दीदार हुसैन मल्हा, मैरान TV न्यूज़ بدين।